सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे असां पंहिंजो पाण खे साफ़ करूं। सभ खां पहिरीं असां उन सचे साईं जो नालो वठी करे सचे साईं खे यादि करे जॾहिं बि असांखे लॻे असां में कोई ग़लति आदत आहे, ग़लति सोच आहे, ग़लति वीचार आहे, या असांजो कोई घर जो बात आहे, असांजो को ॿार आहे जेको सही लाइन ते अचे थो, कंहिंखे ग़लति आदत आहे, कोई ग़लति पासे वञे थो, इज़त शान मान न आहे, त पोइ असां उन सचे साईं खे यादि करे जेके उन मेरा कपिड़ा हुजनि और मेरो कपिड़ो खणी करे उनखे धोई साफ़ करूं, धोइण महिल सचे साईं खे यादि करूं। अगरि पंहिंजो हुजे त पंहिंजी मैल लाइ चऊं, अगरि कंहिं ॿार जो हुजे लाइ मालिक हाणे जीअं कपिड़ो साफ़ थी पियो, रहमत करे मैल साफ़ थी वञे, इहो ॾाढो सुठो थिए, मुंहिंजा सभु अवगुण ख़तमु थियनि, मुंहिंजा दुर्गुण ख़तमु थियनि, मां हिकु चङो थियां, ऐं ॾिसंदे ॾिसंदे असां आदतूं ख़तमु थी वेंदियूं, असां ॾाढा सुठा आहिनि, बहितर इंसान थी वेंदा। तंहिंजे करे असां हिते इंसान थियण लाइ ईंदा आहियूं, असां हिते मालिक जी रहमत पाइण लाइ ईंदा आहियूं, असां हिते कुझु बणजण जे लाइ ईंदा आहियूं। जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं असां हिते कुझु थियण लाइ आया आहियूं। असां पैदा थियूं कर्म खणी करे आया आहियूं, पर वञिणो असांखे कर्म कटे करे असांखे यादि रखणु खपे। असां आयासीं, इज़त हुई या न हुई कोई फ़र्क़ु न पवंदो आहे, लेकिन हितो बेस्तो थी करे वञिणो न आहे, इहा असांखे यादि रखणु खपे। वञिणो इज़तदार थी करे आयासीं कीअं बि, पर हेॾो कर्ज़दार बणिजी कंहिंजा कर्म खणी करे वञिणो न आहे, कंहिंजो ॾुख खणी करे वञिणो न आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे उहा बहितरी ॾियूं, उहा चङाई ॾियूं। ऐं जॾहिं जॾहिं असांखे लॻे असां में का ख़राबी अची वई आहे, ख़राबु आदत अची वई आहे, ख़राबु अमल आयो आहे, असांजी सोच का उल्टी थियण लॻी आहे, या लॻे असांजो कोई ॿार या घर जो पाती क्रोध साड़ में या ग़लति आदत में वेंदो पिया, असां हिकदमि उन सचे साईं खे यादि कयूं। उस सचे साईं जी तस्वीर जे अॻियां वेही करे तो असां अरदास करूं, मालिक रहमत कर, असां पाण बि चङा थियूं, उहो बि चङो थिए, ऐं मेरो कपिड़ो जो खणी करे साफ़ कर, जीअं असां कुझु ॾींहुं कंदासीं पंहिंजो पाण असांजी उनजी मैल लही वेंदी ऐं असां सभु साफ़ थी वेंदासीं, सभु चङा थी वेंदासीं, घर प्यार ऐं मोहबत जो गहवारो बणिजे। ऐं जीअं असां सभु सदाई चङा ऐं बहितर रहूं, असांजी सोच सदाई ठीक रहे, उनजे लाइ हर रोज़ पंहिंजे घर में सचे साईं जी तस्वीर जे अॻियां वेही करे थोरो वक़्तु नेम ध्यानु सिमरन कयूं ज़रूरु। छाकाणि सचे साईं जे ध्यान सां असांजी सोच, असांजी ॿुधी, असांजी सम्झ उहा सभु शुद्ध थींदी आहे, बहितर थींदी आहे, चङी थींदी आहे। ऐं नाम सां असांखे शक्ति ऐं रहमत मिलंदी आहे उन चङाई ते अमल जी। जॾहिं असांजी सोच बि चङी हूंदी आहे, अमल बि बहितर हूंदा आहिनि, पोइ हर क़दम असांजो अहिड़ो थींदो आहे जेको हिते असांखे रहमत मिलंदी आहे, असां वधंदा वसंदा आहियूं, ऐं अॻिते उन सचे साईं जी गोद असांजा ॿई जहान तरी वेंदा आहिनि, असां इंसान जो महान थी करे अॻिते वधंदा आहियूं, पंहिंजे जीवन खे ऊचाई ॾींदा आहियूं।